अम्मा छा थियो? ओ यो चंड आहे न मूंखे पहिरियां ई पक हुई रमज़ान जो चंड ज़रूर नज़र ईंदो। पिणे वारो मासात रमज़ान न, ईद वारो रमज़ान। ओड़ी छोरी छा कंदे? मां छा कंदो ख़बर अथई? छा कंदे? मां तुंहिंजे पेरनि ते हथ रखी चवंदोसांइ अदी मां घर ई छॾे थो वञा। जे तू मूंखे न मिली आहे नी पोइ मां तोखे कंहिंजो बि थियणु कोन ईंदुसि। हा अरे हल बात। चाचा तू भी बोड़ी मां को एड़ो फासने सजी उम्र याद कने। असांखे मिड़े इज़त खपे पोइ जीअं बि हुजे। इज़त आहे या न आहे? आहे या न आहे? तू जेको बि चयो सो मूं कोन ॿुधो। आहीं त ॿोड़ी पर वाह जो सुहिणी। वॾो आयो आहे आशिक़ पुटु, मुल्लो ऐं मुर्शिद कॾहिं बि कोन था ठही सघनि। एॾो त को कुत्तो खाए न त उहो बि मरी चट थी वञे। मां त माण्हू आहियां, मां जो मरंदुसि। इते रखेस जमाने आ पुट त केर मोर आ केर चोर आ। चोरन मथां कई मोर माण्हू। सिर्फ KTN पे।